नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे राणीपुर खां ख़बर ॾींदा हलूं त सेठारजा थाणे जे हद में सदियुनि खां क़ाइम क़दीमी ॻोठ अहमद मोजाई ते बासर बिल्डर कब्ज़ा माफ़िया ॻोठ क़दीम क़ब्रिस्तान क़दीम ईदगाह ऐं ज़मीन ते ज़बरदस्ती कब्ज़ो करण जी कोशिश कंदे ॻोठाणनि ते 5 कूड़ा केस दाख़िल कराए चुको आहे। ॻोठ अहमद मोजाई राजपर जे ॻोठाण मोहम्मद हकी मोजाई राजपर शफ़ी मोजाई राजपर ऐं ॿियनि दाईंदे प्रेस क्लब राणीपुर में ॿुधायो त कब्ज़ा माफ़िया जो सरबराह वाइस चेयरमैन जावेद मेमन टाउन कमेटी मेहरापुर जो नाजायज़ फ़ाइदो वठंदे शहरीन तोड़े इलाइक़े जे आवाम जो जीण जंजाल करे छॾियो। सरकारी ऐं ग़रीबनि जे प्लाट घरनि कब्रिस्तान ईदगाह ऐं ज़मीन ते कब्ज़ा करे हाउसिंग सोसाइटीज़ पोल्ट्री फार्म फैक्ट्रियूं क़ाइम करे वरितियूं आहिनि। कब्ज़ा माफ़िया जो सरबराह जावेद मेमन समाजी ऐं संगीन ॾोहनि में पिण मुलविस आहे। जावेद मेमन असांजे ॻोठ में ज़मीन कब्रिस्तान ऐं ईदगाह ते ज़बरदस्ती कब्ज़ो करण जे लाइ केतिरा ई भेरा पुलिस ऐं हथियारबंद ॾोहारी क़िस्म जे माण्हुनि जी मदद सां चढ़ाई करे चुको आहे। कब्ज़ा माफ़िया असांजे ॻोठ ॾे ईंदड़ रस्तनि ते पंहिंजा हथियारबंद ॾोहारी क़िस्म जा माण्हू विहारे छॾिया आहिनि, जंहिंमां असांखे खून रेज़ी थियण जो ख़तरो आहे। कब्ज़ा माफ़िया जे सरबराह जावेद मेमन खे सियासी शख़्सियतनि पुलिस ऐं ॾोहारी क़िस्म जे माण्हुनि जी मुकमल मदद हासिल आहे, जेको हथियारबंदनि जी मदद सां माण्हुनि खे अगवा करे पंहिंजे ज़ाती मक़सद हासिल करे रहियो आहे। इन मौक़े ते ॻोठाण चीफ ऑफ आर्मी स्टाफ, चीफ ऑफ जस्टिस सुप्रीम कोर्ट, वज़ीर आज़म पाकिस्तान, सिंध हाई कोर्ट जे बेंच, गवर्नर सिंध, चीफ सेक्रेटरी सिंध, वज़ीर आला सिंध, IG सिंध, DG रेंजर्स, DIG सिंध पुलिस सखर, SSP खैरपुर ऐं ॿिया वस वारा इदारा इंसानी हक़नि जूं तंज़ीमूं कब्ज़ा माफ़िया जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।